हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे पंहिंजे चैनल में मां ख़ुशामदीद चवां थो। अॼु जो असांजो टॉपिक आहे इंस्टॉलेशन ऑफ विजुअल बेसिक 2010, जंहिंमें असां वटि विजुअल बेसिक 2010 जो अल्टीमेट वर्जन मौजूदु आहे, जंहिंजो सॉफ्टवेयर मूं वटि डाउनलोड थियो पियो आहे। जेकॾहिं जंहिं दोस्त खे डाउनलोड करिणो आहे त उन जी डिस्क्रिप्शन मां लिंक डिस्क्रिप्शन में विझी छॾियां थो ऐं प्रोडक्ट की बि मां डिस्क्रिप्शन में लॻाए छॾींदुसि। सभ खां पहिरियों असां वटि हिते ISO फाइल मौजूदु आहे, उनखे डबल क्लिक कंदासीं। इन ते असां कर्सर खणी था वञूं त हे ॿुधाए थो असांखे त 2.27 GB जो असां वटि ही फाइल आहे। छो हिन जी तक़रीबन 2 खां वधीक GB जो फाइल हूंदी आहे, जेका तव्हां नेट तां डाउनलोड करे सघो। जेकॾहिं तव्हां वटि इंटरनेट सुठी आहे त तव्हां डाउनलोड करे सघो था। अदरवाइज़ न त इहो आहे त CD तव्हां हिन जी वठी सघो था। DVD हिन जी मिली वेंदी आहे। तव्हां जेकॾहिं हिन जी DVD अफोर्ड करे सघो था त तव्हां DVD अरेंज कयो, तव्हांखे DVD मिली वेंदी। त हिन खां पोइ असां जीअं हिन ते इमेज फाइल ते असां डबल क्लिक कंदासीं त हीअ असां वटि ओपन थी वेंदी। हीअ असां वटि ओपन थी वेंदी। बहरहाल कंहिं हालत में असां वटि ओपन थींदी आहे, जो जेका बि इमेज फाइल हूंदी आहे उहा असां वटि CD रूम में शो थींदी आहे। ईअं लॻंदो आहे ॼण असां का CD हिन में लॻाई आहे। त अहिड़े हिसाब सां असां वटि ही हिकिड़ी CD जी शक्ल में हिते ओपन थी वेंदी आहे, त माना असां का CD लॻाई आहे हिन में। हिन खां पोइ असां हिन खे सेटअप फाइल जेका आहे उन ते असां डबल क्लिक कंदासीं त हिन जो असांजे साम्हूं सेटअप फाइल एडमिनिस्ट्रेशन पुछे थो त डू यू वांट टू अलो दिस ऐप, यानी हिन खे इंस्टॉल करणु चाहियो था या न। हिन खे असां यस कंदासीं। इन खां पोइ असांजे साम्हूं जेको विंडो ईंदो उहो हूंदो इंस्टॉल माइक्रोसॉफ्ट विजुअल स्टूडियो 2010। असां हिन ते क्लिक कंदासीं। थोरो टाइम वठंदो। उन खां पोइ जेको आहे सो विजुअल स्टूडियो जेको आहे उनजो मतिलबु इहो आहे त इन जे अंदरि असां वटि विजुअल बेसिक बि आहे, C# बि आहे, C++ बि आहे, ऐं काफ़ी लैंग्वेजिस हिन विजुअल स्टूडियो जे अंदरि मौजूदु आहिनि। काफ़ी अहिड़ा कंपोनेंट्स हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु डिफरेंट लैंग्वेज असांखे पिक करणी आहे, ऐं उन खां पोइ असां उहे ई कंपोनेंट्स जीअं बटन्स थी विया, लेबल्स थी विया, टेक्स्ट बॉक्सिस थी विया, असां उनखे ड्रैग एंड ड्रॉप करे उनखे यूटिलाइज़ करे सघूं था। यानी काफ़ी लैंग्वेजिस आहिनि जेके असां सिर्फ़ु विजुअल स्टूडियो जे अंदरि ई उनखे यूज़ करे सघूं था। छाकाणि त हीउ लेटेस्ट वर्जन आहे विजुअल स्टूडियो जो। प्रीवियस जेके बि हुन जा वर्जन्स हुया उन्हनि खां हे अपडेट आहे। जीअं विजुअल बेसिक 6 जेको आहे सो शुरू में काफ़ी पॉपुलर रहियो। विजुअल बेसिक 0.1 खां पोइ 6.0 ॾाढो पॉपुलर रहियो। उन खां पोइ 2010 जो वर्जन काफ़ी पॉपुलर रहियो। ही सेटअप लोडिंग इंस्टॉलेशन कंपोनेंट्स कंप्लीट थी चुकी आहे। उन खां पोइ असां वटि ऑप्शन अचे थो नेक्स्ट जो। हिनखे असां नेक्स्ट कंदासीं। नेक्स्ट करण खां पोइ हू असां वटि अचे पियो। हिते असां खां पुछे पियो त हिते सॼो जेको हिननि जो पंहिंजो पॉलिसी हूंदी आहे उहा असांखे हिते अचे पई, शो थिए पई। जेकॾहिं असां हिनखे पढ़ण जो टाइम न आहे त फ़िलहालु असां हिनखे प्रिंट करे छॾींदासीं, ताकी जेकॾहिं असांखे बाद में हिननि जी का प्राइवेसी वग़ैरह पढ़णी हुजे त असां हुनखे पढ़ी सघूं था। त इहा पढ़ण खां पोइ जीअं असां हिनखे कंदासीं आई हैव रीड एक्सेप्ट लाइसेंस टर्म्स, यानी जेके हिन जा लाइसेंस आहिनि उन जी टर्म्स खे असां एक्सेप्ट कंदासीं, ऐं उन खां पोइ असां हिनखे नेक्स्ट करे छॾींदासीं। आई हैव एक्सेप्टेड लाइसेंस एंड टर्म्स। इन खां पोइ असां हिनखे इंस्टॉल कंदासीं, नेक्स्ट कंदासीं। नेक्स्ट करण खां पोइ जीअं असां विंडो कंदा आहियूं त विंडो में बि असां खां पुछा कयो वेंदा तव्हां वटि केतिरी साइज़ मौजूदु आहे ऐं तव्हां हिनखे कहिड़े ड्राइव में इंस्टॉल करणु चाहियो था। C ड्राइव उमूमन असां वटि यूजुअली C ड्राइव मौजूदु हूंदो आहे। C ड्राइव में कंदा आहियूं असां, या फिर कस्टमाइज़ करे असां हिन में काफ़ी शयूं जेके आहिनि उहे असां जेके इंस्टॉल न आहिनि करणियूं, हिन में जेको आहे सो यू वांट टू इंस्टॉल फीचर्स जेके आहिनि उहे नथो ॾिए। पर असां हिनखे फुल कंदासीं। फुल में इहो आहे त असांजो जेको हिन जो विजुअल बेसिक जो सॼो सेटअप आहे उहो असां हुनखे सॼो इंस्टॉल करणु चाहियूं था। ब्राउज़ में वञी करे असां हिन जी डेस्टिनेशन चेंज करे सघूं था। त जेकॾहिं असांखे C ड्राइव में जॻह न आहे त असां हिनखे D ड्राइव में इंस्टॉल कयूं। त अहिड़े हिसाब सां असांजा जेके वॉल्यूम आहिनि, C ड्राइव आहे, E ड्राइव आहे, मूं वटि C ऐं E आहे, D न आहे। D मां USB वग़ैरह लॻाईंदो आहियां त उनजो शो थींदो आहे, विंडोज़ जे करे थोरो अॻिते पोइते थी वियो आहे। त C ऐं E आहे त E में काफ़ी जेको आहे सो जॻह आहे, ऐं हिन में C ड्राइव में बि मूं वटि अवेलेबल हिते आहे, रिक्वायर्ड 4 GB आहे। त हिन में असां हिनखे इंस्टॉल कंदासीं। बिल्कुलु ईज़ी आहे। हिनखे इंस्टॉल शुरू कंदासीं, हिन में क्लिक कंदासीं। जीअं असां हिनखे इंस्टॉल ते क्लिक कंदासीं त उन खां पोइ असांजे साम्हूं इंस्टॉलेशन जेका आहे सा कंपोनेंट इंस्टॉलेशन शुरू थी वेंदी आहे।
इन जा डिफरेंट कंपोनेंट्स हूंदा आहिनि असांजा माइक्रोसॉफ्ट विजुअल स्टूडियो 2010 अल्टीमेट, उन खां पोइ माइक्रोसॉफ्ट ऑफिस डेवलपमेंट टूल्स X64। असां वटि ॿ टाइप जा बिट सिस्टम हूंदा आहिनि, हिकिड़ो 64 बिट हूंदो आहे ऐं 32 हूंदो आहे 32 बिट। अमूमन 32 खे 86 बि लिखंदा आहिनि, 86 लिखियल हूंदी आहे। त असां वटि उनजो जेको डेवलपमेंट टूल्स आहे उहो हिन वटि, छो त मुंहिंजो सिस्टम 64 बिट आहे त उनखे ऑटोमेटिक उन में इंस्टॉल करे थो। सॉफ्टवेयर सर्विसिस कम्युनिटी एडिशन जेको आहे, क्रिस्टल रिपोर्ट्स टेम्पलेट विजुअल स्टूडियो, ये तक़रीबन जेके बि कंपोनेंट्स हिन जा आहिनि उहे इंस्टॉल थियणु शुरू थी चुका आहिनि। हिन में थोरो टाइम लॻंदो, थोरो हिन में टाइम लॻंदो, थोरो हिन खे मां वीडियो खे रोकियां थो अॻिते जेसि ताईं इंस्टॉलेशन इहे कंप्लीट थिए थी त पोइ अॻिते कंटिन्यू कयूंसि था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां वरी वीडियो में बैक आया आहियूं। हाणे ॾिसो सभु कंपोनेंट्स तक़रीबन पहिरें खां वठी सभु कंपोनेंट्स तक़रीबन इंस्टॉल थी चुका आहिनि। इन दौरान तक़रीबन 20 खां 15 मिंट लॻंदा आहिनि, जेको तव्हांजी सिस्टम जी स्पीड जे मथां आहे। त इहे तक़रीबन 15-20 मिंट असांखे लॻा आहिनि हिन खे इंस्टॉल करण में, ऐं आख़िरी कंपोनेंट्स जेको आहे सो उहो इंस्टॉल थी रहियो आहे। हिन खां पोइ इंशाल्लाह अॻे मूव कंदासीं अॻिते। इहो माइक्रोसॉफ्ट विजुअल स्टूडियो जो जेको सेटअप आहे असांजो, उहो बिल्कुलु विंडो वांगुरु थींदो आहे। पहिरियों विजुअल स्टूडियो अल्टीमेट 2010 जेको लिखियलु आहे शुरू में, इहो थोरो टाइम लॻाईंदो आहे। उनखां पोइ ॿिया जेके कंपोनेंट्स आहिनि उनखां इलाही घटि टाइम लॻाईंदा आहिनि, एतिरो टाइम न लॻंदो आहे उन में। त उनखां पोइ इहे जेके कंपोनेंट्स आहिनि उहे आसानी सां इंस्टॉल थी वेंदा आहिनि। त इहे असां वटि तक़रीबन हाणे फाइनलाइज़ थिए पियो। इन खां पोइ असां वटि हिकिड़ो डिस्प्ले अची चुको आहे, विजुअल हैज़ बीन इंस्टॉल्ड एंड सेटअप इज़ कंप्लीटेड। इंस्टॉल डॉक्यूमेंटेशन, जेकॾहिं असांखे हिन जी डॉक्यूमेंटेशन वग़ैरह ॾिसणी आहे त असां हिन ते क्लिक करे सघूं था, असांखे डॉक्यूमेंटेशन हिन जी ख़बर पइजी वेंदी। अदरवाइज़ असां हिन खे सिर्फ़ु फिनिश कंदासीं त उहो असां वटि फिनिश थी वेंदो। हिन जी डॉक्यूमेंटेशन असां वटि अची वई आहे। हिन खे जेकॾहिं असां सेव कयूं था त कहिड़ी बि जॻह ते हिन खे सेव करे सघूं था। ब्राउज़ कयोसि, डेस्कटॉप ते करे छॾियोसि, ओके ओके। अच्छा, हे कहिड़ो हेल्प के नॉट स्टोर, चलो ठीकु आहे, हिते नथो करे सघूं डेस्कटॉप ते, त असां हिन खे सी ड्राइव जे अंदरि कयूंसि था। पंहिंजे सी ड्राइव जे अंदरि हिन खे ओके करे था छॾियूं, या न त अदरवाइज़ हिन खे असां क्लोज़ करे था छॾियूं, को मसइलो न आहे। हिन खां पोइ असां हिन खे एग्ज़िट करे छॾींदासीं, जेको इंस्टॉलेशन असांजो विज़िट आहे हिन खे एग्ज़िट करे छॾींदासीं। हिन खे बि असां क्लोज़ कंदासीं। ऑनलाइन असांखे का बि शइ फ़िलहालु न खपे। असां हिन खां पोइ हिते असां अची असांजो इंस्टॉलेशन थी वेंदी त पोइ असां हिन खे विंडो वारे बटन ते क्लिक कंदासीं। त हिते असां वटि जेको आहे सो हिन खे असां जेकॾहिं सर्च कंदासीं माइक्रोसॉफ्ट ये तव्हां अञा माइक्रो लिखंदासीं त उन खां ई असां वटि हिते माइक्रोसॉफ्ट विजुअल स्टूडियो 2010 जी एप मथे अची चुकी आहे। असां हिन ते डबल क्लिक कंदासीं। जीअं डबल क्लिक कंदासीं त उन खां पोइ असांजे साम्हूं विंडोज़ अची वेंदा। विजुअल स्टूडियो 2010 अल्टीमेट स्टार्ट थिए पियो। ये फर्स्ट लुक आहे असांजे विजुअल बेसिक स्टूडियो जी। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में असां इन जे बारे में वधीक मालूमात सिखंदासीं। इंशाल्लाह दोस्तनि खे वीडियो पसंदि आयो हूंदो इंस्टॉलेशन जो। पंहिंजे सिस्टम जे अंदरि विंडो इंस्टॉल कयो विजुअल स्टूडियो, ऐं उन खां पोइ इंशाल्लाह इन खे सिखंदासीं त असां हिन में कीअं कमु करे सघूं था ऐं प्रोजेक्ट्स जे मथां कीअं कमु करे सघूं था ऐं डिफरेंट लैंग्वेजिस जे मथां। इंशाल्लाह अॻिले वीडियो में ज़रूरु मिलंदासीं।